नाज़रीन, मादरी ॿोलियुनि जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते अवामी जमहूरी पार्टी पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे उनवान हेठि नेशनल प्रेस क्लब मेहड़ में तक़रीब कोठाई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था मंज़ूर महेसर जी रिपोर्ट। 21 फरवरी मादरी ॿोलियुनि जे आलमी दिहाड़े ते अवामी जमहूरी पार्टी पारां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो जे उनवान हेठि नेशनल प्रेस क्लब मेहड़ में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में नामिरन अदीबन, सहाफ़िन, वकीलन कामरेड सलीम मक्सी, ताहिर मज़ून भट्टी वकील, साजिद अली चांडियो, आदिल चांडियो, सर अब्दुर्रहमान कमरानी, आमिर तिरुन समेत ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे अगरन चयो आहे त सिंधी ॿोली क़दीम तारीख़ी ॿोली आहे। सिंध असेंबली सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। सिंधी ॿोली ते कमु कंदड़ इदारा ख़ामोश आहिनि। ॿोली जे सुधारे वाधारे लाइ को बि कमु न पियो थिए। इदारा तहरक वटि अहिड़े पुराशोभ दौर में हर माण्हूअ जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी मादरी ॿोली, छो त माण्हू जी सुञाणप, माण्हूअ जे जेको समाज जी सुञाणप, माण्हूअ जे तहज़ीब ऐं तमंदन जी सुञाणप ॿोली हूंदी आहे। हे भले जेकॾहिं कहिड़ो बि दौर अचनि, पर जेकॾहिं ॿोली तव्हांजी बचियल आहे न, त यानी तव्हांजो क़ौमी वजूद बि बचियल आहे। क़ौमी वजूद जी ज़मानत ॿोली आहे। इन्हनि जी सियासी अहमियत बि आहे। इन्हनि ॿोलियुनि खे बचायो वञे, इन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। पाकिस्तान जी हुकूमत सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे बाइख्तियार बणाए, चेक एंड बैलेंस रखे, सभिनी स्कूलनि में सिंधी पढ़णु लाज़मी कयो वञे। पाकिस्तान में असां ही ॾींहुं इन जज़्बे सां मल्हायूं था त सिंधी ॿोली ऐं जेके ॿियूं बलोची आहे या ॿियूं जेके पुठिते पियल ॿोलियूं आहिनि, महरूमी जे करे जेके आहिनि पाकिस्तान में, उन्हनि जी सार नथी लधी वञे। मादरी ॿोली ते कमु करणु खपे। इदारनि में हाणे जेके असां वटि जदीद माना आलात अचनि था, जीअं मोबाइल आहे या टेलीफोन आहे, टेलीविज़न आहे, इन जा लफ़्ज़ जेको आहे असां वटि कोन्हनि। इन्हनि ते असां वटि कमु न थियो आहे सिंधी जेको आहे ॿोली जे इदारनि में। ऐं ॿिया अहिड़ा खोड़ ई अल्फाज़ आहिनि जिन ते कमु थियणु खपे। सॼी दुनिया में ईअं ई थींदो आहे। तव्हां जर्मन्स जेके आहिनि या बंगाली आहिनि या उन खां अलावा फ्रेंच आहिनि, स्पेनिश आहिनि, उहे पंहिंजी पंहिंजी ॿोलियुनि में हर हिकु शइ जो पंहिंजो अल्फाज़ ॾियनि था। हिन मुल्क जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी ज़बान न, पर मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ क़ौमूं रहनि थियूं। ऐं सिंधी क़ौम जेका 5000 साल तहज़ीब रखंदड़ क़ौम आहे, जंहिंजी तमामु रिच जेका आहे सो लैंग्वेज आहे ऐं उनजी रिच जेका आहे सो उहो डिक्शन आहे, लुगत आहे। त सिंधी ॿोली सां गॾोगॾु समूरनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई करे उहो बिल पास कयो वञे फौरी तौर ते। सिंध हुकूमत मुसलसल सिंध असेंबली में इहो कानून पास कयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न ईंदो। अफ़सोस सां चवणो थो पए त एतिरा साल थी विया आहिनि, सिंधी ॿोली ते को बि कमु न पियो थिए। ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधी ॿोली ते मुसलसल कमु करे ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो। तक़रीब में शरीफ़ अदीबन, सहाफ़िन, वकीलनि घुर कई आहे त सिंधी ॿोली ते कमु कंदड़ इदारनि खे मुतहरिक करे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई सिंधी निसाब खे बहितर कयो वञे। तक़रीब के अली शरगोड़, सैयद गुलाम हुसैन शाह, खलीक सुमरो ऐं ॿियनि खिताब कयो। कैमरामैन यासिर महेसर सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़ मेहड़।